तव्हां शेयर कंदासीं डिग्री भरिसां मीरवा बोचाई रोड ते मर्कज़ स्टाफ सां झंग मां लाश हथाई आहे जंहिंजी सुञाणप न थी सघी आहे। पुलिस चवण आहे त फौती शख़्स वटां हिकु प्लास्टिक जी बोतल माचिस मिलियो। जिस्म 80 सैकड़ो सड़ियल आहे। अणॼातल शख़्स जी लाश खे अस्पताल मुंतक़िल कयो पियो। वधीक जांच जारी आहे। मीरवा गोचाणी रोड ते मर्कज़ स्टाफ भरिसां झंग मां लाश हथाई आहे जंहिंजी सुञाणप न थी सघी आहे। पुलिस चवण आहे त फौती शख़्स वटां हिकु प्लास्टिक जी बोतल माचिस मिलियो। जिस्म 80 सैकड़ो सड़ियल आहे। अणॼातल शख़्स जी लाश खे अस्पताल मुंतक़िल कयो पियो जॾहिं त वधीक जांच कई पई वञे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कयूं पिया। मीरवा गोचाणी रोड ते मर्कज़ स्टाफ भरिसां झंग मां लाश हथाई आहे जंहिंजी सुञाणप न थी सघी आहे। पुलिस चवण आहे त फौती शख़्स वटां हिकु प्लास्टिक जी बोतल माचिस मिली। जिस्म 80 सैकड़ो सड़ियल आहे। अणॼातल शख़्स जी लाश खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो जॾहिं त वधीक जांच जारी आहे। आगाह कयूं पिया कि मीरवा गोचाणी रोड ते मर्कज़ स्टाफ भरिसां झंग मां लाश हथाई आहे जंहिंजी सुञाणप न थी सघी आहे। पुलिस चवण आहे त फौती शख़्स वटां हिकु प्लास्टिक जी बोतल माचिस मिलियो। जिस्म 80 सैकड़ो सड़ियल आहे। अणॼातल शख़्स जे लाश खे अस्पताल मुंतक़िल कयो पियो। वधीक जांच जारी आहे। अणॼातल शख़्स जे लाश खे अस्पताल मुंतक़िल कयो पियो आहे जॾहिं त वधीक जांच कई पई वञे। मीरवा गोचाणी रोड ते मर्कज़ स्टाफ भरिसां झंग मां लाश हथाई आहे जंहिंजी सुञाणप न थी सघी आहे। तफ़सील मां कंदासीं धरती टीवी जे रिपोर्टर फ़कीर राणो माली खां। जी फ़कीर राणो माली आगाह कजो। या डिग्री भरिसां मीरवा गोचाणी रोड ते मर्कज़ स्टाफ जेको आहे उते मर्कज़ स्टाफ जे जाती देवीन नामालूम शख़्स लाश सां आयो आहे। जेको लाश जे घर में जेका आहे पेट्रोल जी बोतल पेट्रोल पियल हो ऐं चंपल पातल हुआ। लाश जेका एज जेका ॿुधाइनि पिया उहा 60 साल खां मथे अथसि। ऐं डिग्री पुलिस वाक़े जाइ ते पुॼी वई। जेका लाश तालका खणाए आई आहे सुञाणप रखी वई आहे। ऐं इन सिलसिले में DSP डिग्री सां ॻाल्हि थी आहे। DSP डिग्री चयो SSP ऑफिस मां डिवाइस जेका ईंदी उहा डिवाइस सां फिगर पिणु लॻी न। फिगर पिणु खां पोइ ख़बर पवंदी ही लाश कंहिंजी केरु आहे। जी महिरबानी राणो माली तफ़सील जे लाइ।